अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, असांजे चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। उम्मीद कयां थो तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदव। दोस्तो तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं दुलाब ड्रामे जी। दोस्तो दुलाब ड्रामे में तव्हां इहा शइ नोट ज़रूरु कई हूंदी, ओठे खे हर चकर हिकु जहिड़ो किरदारु छो ॾिनो वेंदो आहे। ज़हर ज़िंदगी में बि, दर्दनि जो दरिया में बि, ऐं जेको आहे हिन दुलाब ड्रामे में बि, मतिलबु इन जो अलॻि किरदारु छो न ॾिनो वञे थो। जीअं ज़हर ज़िंदगी में आख़िर में किरदारु हुयो जंहिंमें रबनि जो साथ ॾिनो, ओठे उहो किरदारु ज़बरदस्त हुयो ऐं सभिनी खे वणियो हुयो। शुरू वारो किरदारु कोन वणियो हुयो। अगरि अॻिते अचण वारनि ड्रामनि में अगरि ओठे जो किरदारु ओढ़ो कयो वञे, सुठे माण्हू जो किरदारु ओठे खे मिले त मुंहिंजे ख़्याल में ओठो अञा बि, यानी उम्मीद अली कलवड़ अञा बि ज़बरदस्त जेको आहे परफॉर्मेंस ॾींदो। ऐं उम्मीद अली कलवड़ जेको आहे हिते रहज़न जो किरदारु करे रहियो आहे, हुते ओठे जो कयईं, हुते जबार जो कयईं। ऐं वक़्तु जे हिसाब सां अगरि सुठी इन खे कहाणी ॾिनी वञे, सुठो किरदारु इंसान जो ॾिनो वञे त हीअ सभिनी खे पोइना करे छॾींदो। बाक़ी दुलाब ड्रामो दोस्तो हिन टाइम टॉप ट्रेंडिंग में हली रहियो आहे। तव्हांजा व्यूवरशिप वञी चेक कयो, हज़ारनि में वञी पुॼी आहे। हिन टाइम वॾो हिन ड्रामे जेको आहे न, उहा आवाम बि मोटाई आहे जेका ड्रामा ॾिसणु छॾे वई आवाम, उहा बि हाणे जेको आहे दुलाब ड्रामे खे ॾिसण जे लाइ वापसि अची वई आहे।